ही वाक़ियो कैसर साहब कीअं पेश आयो? तव्हां ताईं आवाज़ अचे पियो असांजो? बिल्कुल आवाज़ अचे पियो। जी, ॿुधाइजो त ही वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन वक़्तु सूरत-हाल छा आहे? जी, मां अव्हांखे हिन वक़्तु सूरत-हाल त इहा आहे त जेका बाहि मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन्हनि वटां हिन वक़्तु ताईं कोई बि चूंडियल नुमाइंदो लड़ी कोन आयो आहे। जी जी ठीक है। असांजे नाज़रीन खे ॿुधायो कि सर हे सॼो वाक़ियो छा बणियो आहे, कीअं पेश आयो, कीअं मामला थिया? छो जो वाक़िया तक़रीबन 12-13 ॾींहं पुराणो जो आहे, ग़ालिबन 5 मई ते वाक़ियो थियो ऐं उन खां पोइ एतिरे टाइम खां पोइ हाईलाइट छो कयो वियो आहे? जी जी बिल्कुल जी, ही 14 ॾींहं अॻु जो वाक़ियो आहे। मीरपुर बुर्डो जो ॻोठु आहे मोहम्मद सिद्दीक़ आराम में मुंबई ना अगवा ऐं प्यार जे परणे तां बुर्डा बिरादरी ऐं चन्ना बिरादरी जो तकरार हलंदड़ आहे। मीरपुर बुर्डो भरिसां ॻोठु आहे सरदार गाज़ी ख़ान चन्नो जी रहवासियण आहे सिदरा धी रफ़ीक चन्नो, जेका चन्ना कबीले जे सरदारी ख़ानदान सां तालुक़ रखे थी। सही। ऐं ॻोठु मोहम्मद सिद्दीक़ आराम जो रहवासी आहे मोहम्मद हसन बुर्डो पुट मल्हार बुर्डो, जंहिं हैदराबाद जी कोर्ट में प्यार जो परणो कयो 14 ॾींहं अॻु में, जंहिं जे नतीजे में नारी जे वारसनि बुर्डा बिरादरी जे केतिरे ई घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। बाहि लॻण सबबि घरनि में पयल सभु कुझु सड़ी रख थी वियो, जंहिंजो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह 12 ॾींहं गुज़रण बावजूद बाहि ॾेई साड़ण जो नोटिस वरितो आहे, जंहिं बाद पुलिस एक्शन खणी 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार थियलनि में जेको आहे 2 बिरोई जा बिरादरी जा आहिनि माण्हू ऐं 3 चन्ना बिरादरी जा माण्हू आहिनि शामिल। सही। जॾहिं त ॿी तरफ़ जी जी इहो जेको 5 माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि, छा पुलिस अॻियां कार्रवाई का कई आहे? का उन्हनि खां पुछा गा छा उन्हनि जो ॾंड ॾो भरे ॾियण या वरी जेको सरदारी मामलो जीअं तव्हां चयो त सरदारी कबीले सां तालुक़ रखे थी छोकिरी, छा उन्हनि जो को प्रेशर आहे पुलिस ते? इन हवाले सां थोरो ॿुधायो। जी बिल्कुल, पुलिस जो इहो चवणु आहे त असां जांच करे रहिया आहियूं। इंशाल्लाह जेका बाक़ी गिरफ़्तार जेका मुजरिम रहियल आहिनि बकाया जवाबदार, उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। लाज़मी हाणे सरदारी ख़ानदान सां तालुक़ रखे थी त पुलिस ते प्रेशर हूंदो ॿिन्ही तरफ़नि खां। बिल्कुल ठीक है। असांखे ॿुधाइजो टावरी साहब त इन हवाले सां छोकिरी जे वालिद जो बयान साम्हूं आयो आहे ऐं हो चए थो त मुंहिंजी छोकिरी त अञा नाबालिग आहे, अञा 14 सालनि जी आहे, उनखे अगवा करे खयो वियो आहे ऐं कीअं शादी थी सघे। वरी ॿिए पासे असां ॾिठो त जॾहिं उन छोकिरी जेका आहे सिदरा चन्ना, उन आवाज़ टीवी जे प्रोग्राम जी फ्रंट लाइनर में ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो त मुंहिंजी उमिरि 20 साल आहे ऐं मां बाक़ाइदा पंहिंजे रास्ते सां इहा शादी कई आहे। त इन हवाले सां थोरो असांजे नाज़रीन खे आगाह कजो। जी, नारी जो वालिद जेको आहे रफ़ीक चन्नो, उनजो चवणु आहे त मुंहिंजूं 2 नारियूं अगवा थियूं आहिनि। हिकिड़ी 6 सालनि जी निगरी आहे अक्सा ऐं ॿी 14 सालनि जी आहे सिदरा चन्नो, खे अगवा कयो वियो आहे मल्हार बुर्डे जे पुट मोहम्मद हसन बुर्डो सॉरी। उनजो चवणु आहे उनजे वालिद जो त पाकिस्तान जे कानून मूजिबि जेकी आहे उनजी न्याणी जी शादी जेकी आहे ज़बरदस्ती कराई वई आहे, उनखे ज़बरदस्ती निकाह करायो वियो आहे।